नाज़रीन अवां साइम ख़बर शेयर पा कयूं। पाकिस्तान इंडोनेशिया में ताउन वधाइण वारनि 7 मुआहिदनि ऐं मुफ़ाहिमत जी याददाश्त सयूं कयूं वियूं आहिनि। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया के सदर मुआहिदनि ते सयूं कयूं। पाकिस्तान ऐं इंडोनेशिया जे विच में आला तालीम के शोबे में ताउन लाइ हिकु मुआहिदो तय कयो वियो। पाकिस्तानी शागिर्दनि लाइ इंडोनेशिया में आला तालीम हासिल करण लाइ इंडोनेशियाई इमदाद स्कॉलरशिप प्रोग्राम ते सयूं कयूं वियूं। ॿिन्हिनि मुल्कनि विच में नंढी ऐं विचोले दर्जे जे कारोबार जी तरक़ी में ताउन ऐं तारीख़ी दस्तावेज़नि ऐं रिकॉर्डनि खे महफ़ूज़ करण लाइ हिकु मुफ़ाहिमत जी याददाश्त जी मटा-सटा कई वई। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान इंडोनेशिया में ताउन वधाइण वारनि 7 मुआहिदनि ऐं मुफ़ाहिमत जे याददाश्तनि ते सयूं कयूं वियूं आहिनि। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं इंडोनेशिया जे सदर मुआहिदनि ते सयूं कयूं। पाकिस्तान ऐं इंडोनेशिया जे विच में आला तालीम के शोबे में ताउन लाइ हिकु मुआहिदो तय कयो वियो। पाकिस्तानी शागिर्दनि लाइ इंडोनेशिया में आला तालीम हासिल करण लाइ इंडोनेशियाई इमदाद स्कॉलरशिप प्रोग्राम ते सयूं कयूं वियूं। ॿिन्हिनि मुल्कनि विच में नंढे ऐं विचोले दर्जे जे कारोबार जी तरक़ी में ताउन ऐं तारीख़ी दस्तावेज़नि ऐं रिकॉर्डनि खे महफ़ूज़ करण लाइ हिकु मुफ़ाहिमत जी याददाश्त जी मटा-सटा कई वई।